नाज़िर सॼी सिंध जियां वगड़ में भी सरकारी मुलाजिम चए ॾींहं खां स्ट्रापा एहतजाज बढ़ल आहिनि। मुतालबनि जी मनताला स्कूलनि ऐं ऑफिसनि में कम छॾ हड़ताल कई वई आहे। तफ़सील मालूम था नादिर अली मुगेरी खां। नादिर, छा तफ़सील आहिनि? जी खदीजा, मां खे अपडेट कंदो हलां त सॼे सिंध जियां वॻण में बि अॼु चोथे ॾींहं ते बि जेके सरकारी मुलाज़िम आहिनि उन्हनि जे तरफ़ां पंहिंजे मुतालबनि जे महिता लाइ कमु छॾ हड़ताल करे बाइकाट करे छॾियो आहे। सरकारी ऑफिसनि खे मुकमल तालाबंदी करे ॿाहनि में कारियूं पटियूं ॿधी एहतजाजी मुज़ाहिरो कयो थो वञे ऐं हुकूमत वक़्त ख़िलाफ़ जेके आहिनि त सख़्तु नारेबाज़ी कई पई थी वञे। सरकारी मुलाज़िमनि तरफ़ां पेंशन असलायत जे नाले सां ठाहियल जेके कारो कानून आहे उन्हनि जे ख़िलाफ़ सरकारी ऑफिसनि में तालाबंदी कई वई आहे। उन मौक़े ते एहतजाज कंदड़ मुलाज़िमनि चयो त पेंशन असलायत जे नाले ठहियल कानून ख़िलाफ़ समूरे सिंध जा सरकारी मुलाज़िम में कारियूं पटियूं ॿधी जेको आहे अॼु चोथे ॾींहं ते बि मुसलसिल एहतजाजी मुज़ाहिरो करे रहिया आहिनि। पर हिन वक़्तु तूं सिंध हुकूमत असां सिंध जे सरकारी मुलाज़िमनि सां माटे ॾींहुं वारो जेको सलूक आहे पियो करे ऐं ॿियनि सूबनि जे सरकारी मुलाज़िमनि खे DRA ऐं ॿियूं समूरियूं मुरादूं ॾिनियूं वञनि पयूं। पर हिते असांजे सिंध सूबे जा जेके हुकुमरान आहिनि उहे असां सिंध जे सरकारी मुलाज़िमनि खे पंहिंजा हक़ कोन पिया ॾियनि ऐं जेकर असां सां ज़ुल्म करे रहिया आहिनि। खेनि जीअण जो बि जेको हक़ आहे उहो खसे रहिया आहिनि। अॻवाननि जेको एहतजाज कंदड़ आहिनि उन्हनि में स्कॉलर मोर मुगेरी, डॉक्टर आदिल बरकत तुनियो, हुसैन अली मुगेरी, अली असगर, नाले मिठो मुगेरी, अहसान चेचू, मोहम्मद इब्राहिम ऐं ॿियनि सरकारी मुलाज़िमनि चयो त सिंध सूबे जे सरकारी मुलाज़िमनि जे मरकज़ी सॾ ते सरकारी ऑफिसनि में अॼु चोथे ॾींहं ते बि मुसलसिल कमु छॾ हड़ताल करे ऐं सरकारी ऑफिसनि खे मुकमल तालाबंदी कई वई आहे। ऐं सिंध हुकूमत असां सरकारी मुलाज़िमनि मथां जिबरी तौर ते हिकु कारो कानून ठाहियो आहे। पेंशन रूल्स में तब्दीली आणे सरकारी मुलाज़िमनि जे जेके पौड़े ते धाड़ो हयो पियो वञे, जंहिंखे असां सरकारी मुलाज़िम मुआशी क़तलेआम था सम्झूं। पेंशन रूल्स तहत कटौतीअ खे कॾहिं बि क़बूल कोन कयो वेंदो। सिंध हुकूमत सरकारी मुलाज़िम दुश्मनी ऐं ॿियनि सूबनि खां अॻु भरियो आहे। पंजाब में बि पेंशन रूल्स खे ख़तमु कयो आहे ऐं असां जे सिंध सरकार इल्मु दोस्त थियण बदिरां शऊर ऐं सरकारी मुलाज़िम दुश्मन कारो कानून जेको आहे सो नाफ़िज़ करे ऐं रिटायर मुलाज़िमनि ऐं उस्तादनि जी पेंशन ते धाड़ो हणी आख़िरी ज़रियो बि जेको आहे सो खसणु चाहे थी। ऐं पेंशन असां सरकारी मुलाज़िमनि ऐं उन्हनि जे ख़ानदान जो वाहिद सहारो आहे। अहिड़े कानून ख़िलाफ़ जिदोजहद जारी रखी वेंदी। जेसीं ताईं कारे कानून खे ख़तमु कोन कयो वेंदो तेसीं ताईं हीअ एहतजाजी मुज़ाहिरा ऐं सरकारी जेके इदारा आहिनि उन्हनि जी मुकमल तालाबंदी हूंदी। हिननि इहो चिता ॾिनो त अगरि असांजा सरकारी मुलाज़िमनि जा मसाला पूरी तौर ते हल कोन कया वेंदा त मजबूरनि लाइ अमल जोड़े करे बिलावल हाउस ऐं वज़ीर आला हाउस आॾो जेको आहे सो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वेंदो। जी नादिर अली, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील ॾियण जे लाइ।